दोस्तों सलाम। जामशोरे ज़िले जे लाखड़ा वारे इलाइक़े में गुज़िरियल हफ़्ते खां हिकु तहरीक जनम वरितो आहे। हीअ तहरीक बुनियादी तौर ते मक़ामी माण्हुनि जी तहरीक आहे। अमीन कोल कंपनी बेलचे वारे मज़दूर जी हक़ तलफ़ी करण लाइ हिकिड़ो नओं टिक्साट जोड़े वरितो आहे। उहो इहो आहे त शावर मशीनूं अची वियूं आहिनि जेको मक़ामी मज़दूर बेलचे ते ॿोरियूं भरे कोयलो लोड कंदो हो ट्रकुनि में, हाणे उन जे अॻिते शावर जे ज़रिए उहे ट्रकूं भरण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। मक़ामी मज़दूरनि ऐं इलाइक़े जे समाजी ऐं सियासी कारकुननि उहा तहरीक शुरू करे छॾी आहे। हाणे सुवालु बुनियादी तौर ते इहो आहे त छा फ़क़ति बेलचे मज़दूरनि जी हिते हक़ तलफ़ी थिए पई या मजमूई तौर ते जेको मज़दूर आहे उनजी हक़ तलफ़ी थिए थी। 70 जे ॾहाके खां वठी लाखड़ा जे इलाइक़े में कोयलो निकिरंदो आयो आहे ऐं तव्हां अंदाज़ो कयो त सॼी दुनिया हिन वक़्तु कोयले खे कारो सोन चवे थी, ब्लैक गोल्ड चवे थी। पर हिन सॼे इलाइक़े जे अंदरि जेका गुरबत आहे उहा शायदि पाकिस्तान जे कंहिं ॿिए इलाइक़े में एतिरी गुरबत हुजे। कोयले जे मज़दूर जी हालत इहा आहे त उनजी का इंश्योरेंस थियल कान्हे का, उहो जॾहिं मरे थो त उनखे मुआवज़ो कोन थो मिले, उनजी सिक्योरिटी कान्हे का, ठेकेदारी ऐं जमादारी सिस्टम आहे, मुख़्तलिफ़ जेके कोयले जा खूह खोटिजनि था उन्हनि खूहनि ते जमादारी सिस्टम आहे, ओवर टाइम कंहिंखे कोन थो मिले, तइलीम जो बंदोबस्तु कोन्हे को, ऐं जेकी सालियानियूं अरबे रुपया हिन मां कमाया वञनि था उन जा मज़दूर जी ज़िंदगी ते के बि असर कोन पिया पवनि। मसलन मज़दूर जी ज़िंदगी में ख़ुशहाली अचे, उन जा ॿार सुठियुनि यूनिवर्सिटियुनि में पढ़नि, उन इलाइक़े में रोड रस्ता हुजनि, उन इलाइक़े में फिल्टर प्लांट हुजनि, साफ़ पाणी मिलंदो हुजे, इस्पतालूं हुजनि, इन्हनि सभिनी शयुनि खां ही सॼो इलाइक़ो सम्झो त परे बीठल आहे। ऐं अरबे रुपयनि जो कोयलो निकिरण जे बावजूदि गुरबत जो आलम इहो आहे त मज़दूर जॾहिं हेठि लहे थो कोल माइंस में, हू गैस फैलिजी वञण जे करे या छिप करण जे करे मरे थो त उन्हनि जा लाश जेके आहिनि उहे जॾहिं मोकिलिया वञनि था त उन्हनि खे एम्बुलेंस फराहम नथी कई वञे। केतिरनि भेरा इहा रिपोर्ट मुख़्तलिफ़ चैनलनि ते थींदी रही आहे त लाश बसुनि जे मथां रखी उन्हनि जे अबाणनि ॻोठनि ॾांहुं रवाना कया था वञनि। सुवालु रुॻो हीअ आहे त हिन तहरीक मक़ामी माण्हुनि में हिकिड़ो विलविलो त पैदा कयो आहे, पर जेके रियल मज़दूर जा मसइला आहिनि हीअ तहरीक उनखे एड्रेस न पई करे। तहरीक हलाईंदड़ दोस्तनि हिकिड़ो त हीउ कमु कयो आहे त हिन तहरीक खां क़ौम परस्त पार्टियुनि खे परे रखी छॾियो आहे ऐं फ़क़ति मक़ामी माण्हू जेके राजूनी तौर ते उन्हनि खे वेझा आहिनि उन्हनि खे हुननि इन्वॉल्व कयो आहे। गॾोगॾु हीउ मसइलो, अहम मसइलो जेको मज़दूर जे फलाही जियापे जो मसइलो आहे, उनजे ओवर टाइम जो मसइलो आहे, उनजी सिहत जो मसइलो आहे, उनजी इंश्योरेंस जो मसइलो आहे, या ॿियूं मज़दूर जे बाबति पॉलिसियुनि जे बाबति जेके मसइला आहिनि उहे ही एड्रेस ई तहरीक न पई करे। फ़क़ति इहो आहे त जेको शावर जे मशीन जे ज़रिए कोयलो टकूं भरियो पियो वञे ऐं मक़ामी जेको मज़दूर आहे जेको बेलचो हलाए थो उनजी हक़ तलफ़ी थिए थी। दरहक़ीक़त ही अधु सच आहे, पूरो सच इहो आहे त सॼे कोल माइंस में जेकी बि कोल माइंस जा कानून आहिनि उन्हनि कानून ते को अमल कोन थो कयो वञे। का बि सुठी अस्पताल कान्हे का, जेके बि उते वाक़िया थियनि था, मसलन माण्हू दॿिजी मरी वञनि था, मज़दूर जेके आहिनि उहे कोयले जे मिटीअ जे करे उन्हनि जूं अखियूं ख़राबु थियनि थियूं, उन्हनि जा फेफड़ा ख़तमु थी वञनि था, उहे हेपेटाइटिस सी ऐं बी जो शिकार थियनि था, उन्हनि खे साफ़ पाणी कोन्हे, उन्हनि जी सिहत जो बंदोबस्तु कोन्हे, उन्हनि जे बचण लाइ सुठी तइलीम कान्हे का। उन बाबति हिन तहरीक खे मुकमिल तौर ते ख़ामोशी असीं ॾिसूं था। त जेके तहरीक दोस्त हलाइनि था उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त असीं समाज जे अंदरि जेको तहरक आहे, जेको मुस्बत तहरक आहे, जेका तहरीक हले थी उनखे मुकमिल तौर ते सपोर्ट कयूं था। छाकाणि त समाज ज़िंदा माण्हुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। समाज जेकॾहिं तहरक में न हूंदो त उहो मरी फना थी वेंदो। तव्हां जेकी कुझु कयो पिया तव्हांखे लख शाबस हुजनि, पर गॾोगॾु जेके मज़दूरनि जा मसइला आहिनि उन मसइलनि खे बि हिन तहरीक जो हिसो बणायो। गॾोगॾु बाशूर माण्हुनि खे बि हिन तहरीक खे ओन करण जी ज़रूरत आहे। जेके बाशूर सियासी कारकुन आहिनि उहे बि हिन तहरीक खे पंहिंजी तहरीक कनि ऐं मक़ामी मज़दूर सां जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे, कोल माइंस में जेको बेलचो हणे थो हिन ते बि आवाज़ु बुलंद करण जी ज़रूरत आहे त उन बेलचे वारे खे बि कंहिं बंगले जी चिट या मक़ामी बंगले जो जेको वॾेरो आहे उनजी जेसीं सिफ़ारिश नथी मिले तेसीं उनखे बेलचे जी मज़दूरी नथी मिले त मक़ामी माण्हुनि जा हक़ तस्लीम कया वञनि। ऐं हिन मौक़े ते हीउ बि मुतालबो कयां थो
त जेके अरबे रुपयनि जो ही कोयलो आहे उन कोयले जीअं थर फाउंडेशन तव्हां ठाही आहे तीअं लाखड़ा फाउंडेशन बि ठाहियो। मक़ामी मज़दूर जे फलाह ऐं बहबूद लाइ तव्हां कमु कयो। मक़ामी मज़दूर खे तव्हां बुनियादी सहूलियतूं ॾियो, उन्हनि जे ॿारनि जे लाइ तइलीम, उन्हनि खे रोड रस्ता साफ़ पाणी इहे फ़राहम कयो। ऐं जेकॾहिं हू बीमार थियनि था या हुननि जी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं आहिनि त उन्हनि खे पोढ़ा थियनि था, पीरसन थियनि था, त उन्हनि खे पेंशन बि ॾियो। त ही हिन तहरीक खे अञा वधीक सघ ऐं तक़वियत मिलंदी। ठेकेदारी सिस्टम खे ख़तमु कयो। ऐं सिंध गवर्नमेंट खे बि अपील कयां थो त हाणे छाकाणि त मैदनियात जेका आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ उहो सूबाई एटम चए थो वञे या उन खे शामिलु कयो आहे त सिंध गवर्नमेंट इन में इन्वॉल्व थिए। मज़दूर जे सिहत, मज़दूर जे तहफ़ुज़, मज़दूर जे हक़नि ऐं उन्हनि जी ख़ासि तरबियत ऐं उन्हनि जे ख़ासि बोन्स ऐं ॿियनि मामलनि ते बि वीचार करे। गॾोगॾु मक़ामी मज़दूर खे ई जेको रुॻो बेलचे ताईं महदूद कयो वियो आहे, उनखे रुॻो कुली मज़दूर ताईं महदूद कयो वियो आहे। उन्हनि खे यूनियन साज़ी जो हक़ कोन थो ॾिनो वञे। उन्हनि खे जमादारी जे हिकिड़े हिसार में जकड़ियो वियो आहे, उनखां बि उनखे ॿाहिरि कढी उन्हनि जी यूनियन साज़ी कई वञे त जीअं हू मुस्तक़िल तौरु पंहिंजे हक़नि लाइ विड़ी सघनि। ऐं हिन तहरीक जे कामयाबीअ लाइ तव्हां सभिनि लाइ दुआ गो आहियां।